शहदाद कोट में निजी बैंक जे कॉन्ट्रेक्टर पारां गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज में जेके BSc ऐं BA ऐं MA जा जेके शागिर्द आहिनि ऐं जेके उन्हनि एग्ज़ाम फॉर्म भराया हुया उन्हनि जी जेका चालान फ़ीस आहे उहा उन ऑनलाइन जमा कराई वई, पर उहो कॉन्ट्रेक्ट जेको आहे त उहो लखे रुपया शागिर्दनि जा खणी निकिरी वियो आहे ऐं उहो हिन महिल उनजो जेको दुकानु आहे उहो बंदि पियल आहे ऐं शागिर्द जेके आहिनि उहे केतिरा ई उन्हनि जूं स्लिपूं अची न सघियूं आहिनि। थोरे जो इम्तिहान शुरू थी चुका आहिनि पर केतिरा ई शागिर्द उन्हनि इम्तिहाननि में वेहण खां रहिजी विया आहिनि। अचो त हिन समूरे मामले ते गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज जे प्रिंसिपल सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो छा चवणु आहे, हिन मामले जा सही डिटेल छा आहिनि, कीअं तव्हांजो इहो तरीक़ेकार हूंदो आहे ऐं कीअं पैसा विया आहिनि, केतिरा ॿार आहिनि हुन में? त ख़ैरपुर यूनिवर्सिटी तक़रीबन 2020 खां वठी जेको आहे सो इहो ऑनलाइन सिस्टम चालाननि जो कयो आहे। अॻे हूंदो मैन्युअल, त कॉलेज में ॿार चालान भराईंदा, पोइ कॉलेज वरी सभिनी जा ॿार चालान भरे करे वरी जमा कराईंदी यूनिवर्सिटी। पोइ उते ज़ाहिर ॻाल्हि आहे को हिन मामले खे जीअं ॿियूं यूनिवर्सिटियूं अपडेट थींदियूं थी वञनि त ख़ैरपुर यूनिवर्सिटी बि अपडेट थी ऐं उन बि ऑनलाइन सिस्टम पंहिंजो चालान जो मुतारिफ़ करायो। पोइ शुरू में ई जेको आहे सो हीउ माण्हू बिलाल शेख आयो हिते, जंहिं पाण खे जेको आहे मुतारिफ़ करायो त मां SBL कनेक्ट सां मुंहिंजो वास्तो आहे ऐं ख़ैरपुर यूनिवर्सिटी सां मुंहिंजो मामिलो आहे, तव्हां जेको आहे चालान मुंहिंजी ऑफ़िस आहे फिलहाणे ते, उते ॿारनि खे मोकिलियो। पोइ असां इहो ऑनलाइन चालान निकिरंदो आहे यूनिवर्सिटी जो एग्ज़ाम जो ऐं इवन एडमिशन जो बि। पोइ असां ॿारनि खे जेको आहे सो हेॾे बिलाल शेख ॾे मोकिलींदा रहिया आहियूं 2020 खां वठी। हिन साल बदक़िस्मती सां इन खे अलाए कहिड़े जेको आहे सो मामिलो थियो, इन जी नियतुनि में फेर आयो जो ॿारनि जूं फ़ीसूं जेको आहे सो न इहे एग्ज़ाम वारियूं स्पेशली एग्ज़ाम वारियूं पैसा हुन फॿाए छॾिया ऐं फ़रार थी वियो। पोइ जॾहिं हाणे माण्हुनि ॿारनि जे एग्ज़ाम जो सिलसिलो आयो त हाणे ऑनलाइन जो चालान आहे, त पोइ ऑनलाइन चालान जे बिहाफ ते छा थींदो आहे त जीअं ई चालान पेड थींदो आहे त सेकेंड्स में ॿार जो फार्म भरिजी वेंदो आहे ऐं पोइ उनजी स्लिप ऑटोमेटिकली क्रिएट थी वेंदी आहे। हिन छा कयो त उहो चालान पेड ई न कयो, ॿारनि खे साईं जेको आहे हुननि कूड़ा ठपा कूड़ियूं आइडियूं हणी ॿारनि खे ॾींदो वियो। ॿार जेको आहे ॾाढो मुतमिन थी पंहिंजा जेको आहे उहे आइडियूं खणी कॉलेज में बि जमा करायूं हिकिड़ी रसीद ऐं पाण वटि बि रखियऊं। असां बि इहो मुतमिन हूंदा आहियूं त ऑनलाइन थी वियो ॻाल्हि ई जेको आहे ख़तमु। पर अचानक इहा हिन साल हिन जेको आहे सो ॿारनि जा सवें ॿारनि जा चालान पेड ई न कया, वठंदो कूड़ियूं आइडियूं ॾींदो वियो, चालान पेड न कयो, जंहिंजी सूरत में इहो थियो त जिन ॿारनि जो चालान पेड थियलु हुयो उन्हनि जूं स्लिपियूं ऐं जेके रहिजी विया उन न भरिया, ॿारनि जा चालान पेड न कया, उन स्लिपियूं न आयूं ऐं पोइ इहा आहिस्ते आहिस्ते किराए आई। इहा 9 जेको आहे सो डिसंबर खां असांजा एग्ज़ाम शुरू थिया, त इहो तक़रीबन 6-7 ते ॿारनि जेको आहे सो जेको आहे ईंदा विया चालान, असां चेक कंदा वियासीं। पोइ यूनिवर्सिटी सां राब्तो कयोसीं त ॿार जी स्लिप छो न आई, हालांकि जॾहिं चालान असां वटि मौजूदु आहे। पोइ उन्हनि जेको आहे सिस्टम में चेक कयो त हीउ चालान अनपेड थो अचे, ज़ाहिर ॻाल्हि सिस्टम आहे हिकिड़ो उहो सॼो ॿुधाईंदो आहे। त पोइ इहो वरी राब्तो जॾहिं वरी ॿार विया कनेक्ट ऑफ़िस, त कनेक्ट ऑफ़िस मुसलसिल बंदि पई अचे। उहा उनखे ख़बर पइजी वई त हीअ मुंहिंजा जेको आहे सो पोल पधरा थिया आहिनि, मूं जेको आहे स्कीम कयो आहे उनजी हाणे उहो पधरो थी चुको आहे। पोइ हीअ हिन वक़्तु हाणे ताईं ग़ाइबु आहे ऐं सवें ॿार वीचारा जेको आहे सो पोइ ईअं थियो त ॿारनि हिते एतिजाज जे लाइ आया त हीअ असां सां ज़ुल्म थी वियो, असां छा कयूं, हीअं कयूं। पोइ मूं उन्हनि खे जेको आहे सो गाइड कयो प्रॉपर, जेको असल में हुयो तरीक़ेकार। मां त बाबा तव्हां वञो यूनिवर्सिटी वारनि खे इहो ई चालान बि ॾेखारियो। हाणे इहो तव्हां उन्हनि खे चओ त हीअ SBL कनेक्ट जो माण्हू बि तव्हांजो हुयो, जंहिंजे थ्रू असां हीउ मामिलो कंदा रहिया आहियूं, हाणे असांखे को रिलीफ ॾियो। पोइ कंट्रोलर त उन्हनि खे उतां जे जवाबु ॾिनो। पोइ हू VC सां मिलिया, उहो मीटिंग में हुयो, हीअ एहतिजाजनि जेको आहे हितां वेगनियूं भरे विया। पोइ ज़ाहिर ॻाल्हि हुनजे साल जो मसइलो हुयो, कैरियर जो मसइलो हुयो। पोइ उते जेको आहे सो VC साहिबु मोहम्मद यूसुफ ख़ुश्क आहे, जंहिं हिननि खे हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं जेको आहे सो हिननि खे रिलीफ ॾिनई ऐं पंहिंजे कंप्यूटर सेक्शन वारनि खे चई त बाबा हिननि जो को सोल्यूशन कढो। उन सोल्यूशन इहो कढियो त बाबा नंढड़नि जे लाइ जेको आहे सो ID वरी खोलियो त सिस्टम, पर फ़ीस पेड कंदा। पोइ उन्हनि जेको आहे सो पंहिंजी ड्यू फीस खां मथे जेको आहे सो 2000 लेट फ़ी भरे करे उन्हनि पंहिंजियूं स्लिपियूं जेको आहे सो कढायूं ऐं उहे ईअं सम्झो उहे बि तक़रीबन 60 खां 70% ॿार जेके आहिनि उहे घणा ॿार थींदा जिन जा पैसा तक़रीबन 150 जे क़रीब ॿार आहिनि जेके जिन जा जेको इशू आहे, जिन जी फीसूं कहिड़ी क्लास जा इहो क्लास में जेको आहे सो ADS 1 असां BSc जंहिंखे पुराणो चवंदासीं, ADS 1 ADS 2 BA 1 जंहिंखे चइजे थो, उहा हाणे ADA 1 छॾिजे थी, ADA 2 ऐं MA 1 ऐं 2
इन जा जेको आहे सो ॿार हुया जिन जूं इहे फीसूं हा 150 खनि ॿार आहिनि तक़रीबन जिन जा पैसा खणी वियो आहे ऐं उन्हनि मां तक़रीबन 70-80 जे क़रीब ॿारनि जेको आहे पंहिंजो उहो वरी चालान भरे करे रिलीफ वरितो आहे पर अञा अहिड़ा ॿार आहिनि 60-70 ॿार जेके रहिजी विया आहिनि जिन वटि का फीस जो मामिलो न हुयो या उते अप्रोच न करे सघिया त इहो जेको आहे सो ॿारनि जे मुस्तक़बिल सां इहो खेॾियो वियो आहे HBL कनेक्ट शिदातकोट जे ऐं मैनेजर तरफ़ां इन्हनि जो जेको आहे का वहार कई वञे स्पेशली VC शाह लतीफ़ यूनिवर्सिटी अगरि को उहो रिलीफ ॾेई सघे इन्हनि ॿारनि खे ऐं ॾेई सघे तव्हां इन ख़िलाफ़ु लिखियो आहे कुझु को कॉलेज जे तरफ़ां यूनिवर्सिटी खे असां जेको आहे सो असांखे हाणे ई ख़बर पई आहे त मुंहिंजो इनशाला इरादो इहो ई आहे त जीअं ई असांजा एग्ज़ाम 20 तारीख़ 21 तारीख़ आख़िरी पेपर आहे जीअं पेपर ख़तमु थिए थो मां सभिनी ॿारनि खे जिन ॿारनि वटि हीउ चालान जेको आहे सो अनपेड चालान पुराणा आहिनि उन्हनि खे चयो आहे तव्हां मूं वटि अचो मां गॾिजी तव्हां सां हर फोरम ते वेंदुसि इनखे अगरि इन ते रहिजी था वञनि एग्ज़ाम में वेहण खां उन्हनि जो छा थींदो उन्हनि जो लाइ इहो ई मां वरी बि जेको आहे तव्हांजे तवसु सां मीडिया जे तवसु सां इहो चऊं थो त VC साहिबु अगरि स्पेशली जीअं हूअं रिलीफ ॾिनई ॿारनि खे उते अपील थिया त इन जे लाइ बि को वे आउट कढियो वञे त उन्हनि जो ॿारनि जो मुस्तक़बिल बि जेको आहे बची सघे। कैमरामैन रेहान सां गॾु एहसान जुड़े जो WTN न्यूज़ शहदादकोट।